नाज़रीन असां इन वक्त सचलाबाद सिटीजन कॉलोनी रोड ते बीठल आहियूं जिते SHO पाण ते मैदान ते पहुतो आहे ऐं माण्हुनि खे मास्क पाराए पियो थो। अचो त हुन सां ॻाल्हियूं कयूं त हुननि जो छा चवणु आहे। असां जेको आहे उनजे लाइ पंहिंजो हैदराबाद जी आवाम खे इहो ई चवंदासीं त जेके हालात हिंदुस्तान में ॾिसो था तव्हां ऐं हज़ारे लखे माण्हू मरी चुका आहिनि ऐं इहा 5-5 मिंट में तव्हांखे सोशल मीडिया ते रिपोर्टां मिलनि थियूं, पर हितां जा असांजा माण्हू अञा ताईं उन शइ खे महसूसु नथा कनि। ऐं वॾे ॾुखनि अफ़सोस जी ॻाल्हि त इहा थिए थी त माण्हू जे गीदे में अंदरि जेको आहे सो मास्क पियो आहे पर पाइण लाइ तयारु न आहिनि ऐं असां उनखे प्यार मोहबत में कल्ह खां वठी मास्क काफ़ी विरिहाया आहिनि त माना उनखे इहो ख़्यालु थिए त असां इहे शइ पायूं। पर हाणे अॻिते हली पोइ गवर्नमेंट इन खां वधीक क़दम खणंदी, जेके उनजे मथां FIR बि थींदियूं ऐं उन्हनि जे मथां ॾंड बि लॻंदा त बजाए उन जो हालात बिगड़जी वञनि, ख़राबु थी वञनि त पंहिंजो वधि में वधि एहतियात करनि, हाथ सफ़ा रखनि, मास्क पाइनि ऐं घर खे सफ़ा रखनि। त जीअं असां अहिड़े जेको आहे सो मूज़ी मर्ज़ खे कल्ह 3 ॾींहं खां एक्शन बि कयो आहे, जंहिंमें कुझु शोरूम वारा हुया, होटल्स वारा हुया, उन्हनि जे मथां FIR बि लार्ज थी आहे। कल्ह असां FIR बि कई आहे, उहे जेल बि पहुता आहिनि। पोइ आख़िर में असांखे इहे क़दम ई खणणा पवंदा, पर बजाए असां चऊं था त इहे क़दम खणूं त असांजी आवाम अॻु में ई असां सां ताउन करे, बजाए जो असां लाइ जेको आहे सो FIR कंदा हुआ तूं हिकिड़ियूं सां पाण में दूरियूं पइजी वञनि। इन तव्हांजे चैनल जे तरफ़ सां बि मां हैदराबाद आसपास जेके बि असांजे एरियाज़ जा माण्हू आहिनि त ख़ुदा पंहिंजे इन बीमारी खां बचो। मास्क आहे को वॾो कोन्हे, 5-10 रुपए में मां त 5 रुपए मिलंदो आहे। पंहिंजे बच्चनि खे पाण जेको आहे सो पारायो जीअं असां हिन बीमारी खां बची सघूं। साईं हाणे इहो त तव्हां बि चई सघो था, सॼी दुनिया खे ख़बर आहे ऑक्सीजन जी हालत पाण तव्हां ॾिसो था, बीमारी थिए खां पोइ त को बचण ई मुश्किल कोन्हे न, त बजाए बीमार थियूं त अॻु में एहतियात कयूं न। तव्हां इन पंहिंजे चैनलनि ते सभु खे सम्झायो, ओड़ो पाड़ो आहे दोस्तनि। हाणे असां केतिरो माण्हू खे चऊं, उहो माण्हू पाण सियाणा न सम्झनि त पाड़ेसरी मुल्कनि सां कहिड़ी हशर नशर थी वियो आहे, हशर थी वियो आहे। त इन जेको आहे सो हिसाब सां वेही सम्झनि। अलाह करे उन्हनि खे अलाह हिदायत ॾींदो। हा पुटु अचो अचो इनखे, ठीकु आहे सर, महिरबानी। जी नाज़रीन, SOP ते अमल कंदड़ लाइ SHO अॼु पाण हिते मैदान ते पहुतो आहे। हैदराबाद सचलाबाद सिटीजन कॉलोनी में असां वक़्तु बीठा आहियूं। SHO जेको पाण हिते रोड ते बीह करे जेके मास्क पातल कोन्हनि उन्हनि खे मास्क बि पारायो आहे ऐं जंहिंखे मास्क न आहिनि त उन्हनि ते सख़्ती सां पाबंदी करण लाइ उन्हनि खे तंबीह कई वई आहे। ऐं नंढनि ॿारनि खे SHO साहब पाण बि ख़र्ची ॾिनी आहे ऐं आवाम खे इहो पैगाम ॾिनी त ख़ुदा मास्क पायो। कैमरामैन मंसूर जमाली सां गॾु महबूब जमाली, सोच TV, कासमाबाद, हैदराबाद।